देवन अवतारन जे द्वार ते न आयो या उन्हनि जे नाले ते कंहिं उत्सव खे मल्हाईंदा आहियो त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन जो निर्माण करा, पंहिंजी ज़िंदगी खे बणाइण, पंहिंजी ज़िंदगी खे ठाहिण। छाकाणि त असां मल्हाईंदा जन्मदिन खे आहे, पर हक़ीक़त में ॻाल्हि उनजे जीवन जी कंदा आहियूं, जनम जी न कंदा आहियूं। त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में छा कयो, उन्हनि पंहिंजे जीवन खे कीअं गुज़ारियो, उहे पंहिंजे जीवन खे कीअं ऊंचाई ताईं पहुचायो। छाकाणि जनम उन हर हिकु जीव जो ईअं ई थींदो आहे। इंसान हुजे, कोई पखी हुजे या पशु हुजे, कोई जल जीवन हुजे या वनस्पति, कोई पौधो बूटो वण कुछ भी हुजे, जन्म सभिनी जो साॻे नमूने थींदो आहे। असल चीज़ आहे जो जीवन कीअं रहे। असांखे पतो पंहिंजे जीवन जो हुअण ॾियणु खपे। जनम त कीअं बि हुजे, असांजो जनम हिकु पत्थर वांगुरु हूंदो आहे। जीअं कोई पत्थर हुजे, लेकिन पत्थर खे जॾहिं कोई शिल्पकार, कोई संतराश उहो उनखे बणाईंदो त पत्थर जंहिंखे बि हथ अची वियो उहो उनखे तहिड़ो बणाईंदो। जेकॾहिं के महान शिल्पकार खे आयो, के संत, के महात्मा खे, के चङी सोच वारे खे, त उन पत्थर खे घड़े करे भगवान बणाए छॾींदो ऐं हर हिकु उनजी पूजा कंदो। पर जेकॾहिं उहो पत्थर के ग़लति मुंहिंजे वार चढ़ी वियो त उहो उन वजह भेड़ियो बणाए छॾींदो। पत्थर साॻियो हूंदो, असां उनमें तराशियोसीं छा? उनखे भॻवान बणायोसीं या कंहिं अहिड़े हवाले जे हथ चढ़ी वियासीं जे भेड़ियो बणाए छॾियो। तंहिंजे करे जॾहिं कंहिंजो जनम थींदो आहे, कोई ॿार हूंदो आहे, त पोइ कंहिं सुठे शिल्पकार खे अगरि पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदासीं, कंहिं ऊचे संतराश खे ॾेई छॾींदासीं, त पोइ थोरे वक़्त लाइ असांखे काफ़ी कुझु बर्दाश्त करिणो पवंदो। बर्दाश्त ॿिन्ही में करिणो पवंदो। छाकाणि जॾहिं पत्थर खे कटींदो, उनते हथोड़ी ऐं छेड़ी हलाईंदो त सिधी सी ॻाल्हि अधार त ज़रूरु थींदो, तकलीफ़ त ज़रूरु थींदी, लेकिन दर्द सहण खां बाद असां बढ़ियासीं छा? तंहिंजे करे असां जॾहिं इंसान संसार में रहंदा आहियूं, असां के चङे जे हथ अचूं या मंदे जे हथ अचूं,
कि बेहतर संग में अचूं या गलत संग में अचूं। लेकिन शुरुआती दर्द तो ॿिन्ही में साणो पवंदो, दर्द ॿिन्ही में बराबरि हूंदो। ईअं न ग़लति माण्हू थींदासीं ऐं असां सुखी रहंदासीं, न न। जेके पाप कंदा, ग़लति कंदा, ॾोह कंदा, सिधी सी ॻाल्हि आहे, गिल जा घंघा बराबरि। कॾहिं कंहिं सज़ा में हूंदा, कॾहिं कंहिं जेल में हूंदा, कॾहिं दुकंदा टोड़ंदा रहंदा। उन्हनि जी ज़िंदगी हरू भरू एॾी चङी कोन्हे हूंदी जेके ग़लति रस्ते ते हलंदा आहिनि। पर जेकॾहिं असां शुरू में थोरो चङे संग में अची वियासीं, थोरे वक़्त लाइ असांखे लॻंदो आहे भई चङाई कंदे हथ सड़ंदा आहिनि, चङो हलंदे बि असांखे गिला मिलंदी आहे, चङो हलंदे बि ॾुख पहुचंदा आहिनि, चङाई ते हलण में काफ़ी शिकायतूं हूंदियूं। ज़िंदगी तक़रीबन शुरूआती शिकायतुनि सां भरिजी वेंदी आहे। जेको भई चङे रस्ते ते हले, हक़ीक़त में उनखे शिकायतूं काफ़ी हूंदियूं। पर जॾहिं उनजो नतीजो निकिरंदो आहे, उहो वरी हमेशह ऊचाई ते पहुचाए छॾींदो आहे। छाकाणि त हो पत्थर में जा भगवान बणिजी वेंदो आहे, मालिक जी रहमत बणिजी आहे, इज़त ऐं शान। तंहिंजे करे सभ खां पहिरीं त असां उन शिल्पकार खे ॾिसंदासीं जंहिं उन पत्थर के घड़े करे बणायो, ऐं पोइ जहिड़ा बणियासीं, पोइ वरी जॾहिं भॻवानु बणिबो आहे त पोइ उहा परंपरा शुरू थी वेंदी आहे, उनजे पोइ त लाइन लॻी वेंदी आहे। पोइ ईअं थींदो आहे जीअं असां कहीं चित्र, मूर्त, तस्वीर या उन सचे साईं जे साम्हूं वेंदा, बसि पोइ उहा हिकिड़ी परंपरा शुरू थींदी आहे। छाकाणि त हिकु दफ़ो उहो बणियो, चित्र बणियो, भॻवानु बणियो, त पोइ चित्र मां चरित्र पैदा थींदो आहे, ऐं चरित्र मां चित्र। बसि पोइ इहा परंपरा हलंदी रहंदी आहे। हिकु दफ़ो चित्र बणियो, चित्र मां चरित्र आयो, चरित्र मां चित्र आयो, वरी चित्र मां चरित्र आयो, चरित्र मां चित्र आयो, जेकॾहिं तस्वीर आई, चित्र आयो, तस्वीर माना चित्र, मालिक जो फोटो, स्टेचू, कुझु बि चित्र आयो, असां जो ध्यानु कयोसीं, उनजे साम्हूं वियासीं, उनजा गुण, उनजा इख़लाक़, उनजा किरदार, उनजी ऊचाई, उनजी बहितरी, उनजो नाम, ध्यान, ईश्वर भक्ति, सत्कर्म, सभु साम्हूं ईंदा वेंदा। जेको जेको उन कचो भॻवान ताईं पहुचण जो प्रोसेस सभु साम्हूं ईंदो वेंदो। उन चित्र, फोटू, तस्वीर, उन मूर्त खे ॾिसी करे असांजा सभु गुण पंहिंजे जीवन में आणींदा वेंदासीं, ऐं उनजो जीवन असांजो चरित्र बणिजी वेंदो। ऐं जॾहिं जीवन चरित्र बणियो त पोइ वरी असां ओढ़ा बणिजी वेंदासीं। ऐं जॾहिं चरित्र ओढ़ो बणियो, चित्र बणिया, चरित्र बणियासीं, वरी असां कंहिं ॿिए जे लाइ मिसाल बणिजी वेंदासीं, ॿिए जे लाइ चित्र बणिजी वेंदासीं, ऐं पोइ इहा परंपरा शुरू थी वेंदी आहे। तंहिंजे करे असां उन सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, भगत साहब जे जीवन खे ॾिसंदासीं। हक़ीक़त में हो चित्र ऐं चरित्र वारो जीवन आहे।
छाकाणि जॾहिं चित्र मां चरित्र बणिबो आहे त पोइ सभु कुझु बणिबो रहंदो आहे। हिकु दफ़ो इंसानु ठहियो त पोइ हू ध्यानु ई वेंदो, हलंदो ई हलंदो, परंपरा थी वेंदी आहे। ऐं पोइ उहो चित्र ऐं चरित्र जो मिसाल उहो असां वांगुरु न हूंदो आहे त सिर्फ़ु पाण वटि रखिजे। जीअं आम तौर सां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, असां जेको कुझु ठाहींदा आहियूं पंहिंजे लाइ, पंहिंजो घरु, पंहिंजो परिवार, पंहिंजो माहौल, पंहिंजा सुख, लेकिन इहो जेको बि कुझु कंदा आहियूं त जो त रहिजी वेंदो आहे। असल चीज़ आहे असां बणियासीं छा ऐं कयोसीं छा। असां ॾिसंदासीं, असां सुखी त बणियासीं। हर हिकु इंसान जो सुपिनो हूंदो आहे मां सुखिया, मां सुखियो हुजां, बहितर हुजां, सुखी हुजां। असां धनवान त बणियासीं। हर हिकु चाहींदो आहे मां अमीर आहे, मुंहिंजी ज़िंदगी सुठी हुजे। असां ज्ञानी त बणियासीं। हर हिकु इंसान जी समझ हूंदी आहे त मां अक़लमंद थिया, मां बहितर थिया। असां पंहिंजो नालो पैदा कयोसीं, असांजो मान शान थियो। हर हिकु इंसान चाहींदो आहे मुंहिंजी इज़त मान शान हुजे। इन सां सभु कोशिशि कंदा आहियूं, कोई घटि थोरे कंदो आहे। असां पढ़िया लिखियासीं, हर हिकु इंसान जी कोशिशि हूंदी आहे मां पढ़ां, मुंहिंजा ॿार पढ़नि, जेको बि आहे असां अॻिते वधूं। कोई पंहिंजो पाण खे जाहिल या अपढ़ थोरो रखणु चाहींदो आहे। असां सोचींदा आहियूं असांजो शान मान हुजे, असांजी अप्रोच हुजे। हर हिकु इंसान चाहींदो मुंहिंजी शान मान हुजे, जेको मां चवां उहो थिए। कहिड़ी उहा चीज़ आहे जेका असां पंहिंजे लाइ चाहींदा आहियूं? हर चङी चीज़, हर बहितर चीज़, हर इज़त शान वारी मान वारी चीज़ असां सभु कुझु पंहिंजे लाइ चाहींदा आहियूं। पर जेको ई कुझु कंदा आहियूं उहो सभु इते रहिजी वेंदा आहे, कोई गॾु बि हलियो आहे। सभु कुझु पंहिंजी ज़ात ताईं, ज़ात खां बाद वरी ओड़ा जोड़ा। असल चीज़ इहा त आहे ई आहे त मां पाण थिया। असल चीज़ इहा हूंदी आहे त मां समझदार त बणियो, पर मूं सां गॾु मां ॿिया केतिरा समझदार पैदा कया। असां धनवान त थियासीं, पर ॿिया केतिरा धनवान पैदा कयासीं। असां इज़त मान वारा त बणियासीं, पर ॿिया केतिरा इज़त वारा पैदा कयासीं। असां भक्ति जी ऊचाई खे त छुयोसीं, पर ॿिया केतिरा उन मालिक जा भॻत बणायासीं। असां इज़त मान वारा त बणियासीं, पर असांजे करे ॿियनि खे केतिरी इज़त मिली। असांजी मान प्रतिष्ठा उहा त सभु मिली, पर असांजे करे ॿियनि खे केतिरी मिली। असां केतिरा पैदा कयासीं। असां पाण त सही रस्ते ते हलियासीं, पर पाण सां गॾु केतिरा सही रस्ते ते हलाइण वारा पैदा कयासीं। असल चीज़ आहे जेको पाण बणियासीं ओड़ो असां बढ़ायोसीं केतिरनि खे।
पाण जहिड़ो कयोसीं केतिरनि खे, पंहिंजो पाण खे बणायोसीं केतिरनि खे। कमाल जी चीज़ उहा हूंदी आहे। असां चरित्र त बणियोसीं, लेकिन ॿियनि जे लाइ चित्र कहिड़ो बणियोसीं, उन्हनि जे लाइ असां उन्हनि खे केतिरो वधायोसीं, छा कयोसीं। जॾहिं अगरि असां कंहिं ॿिए खे पाण जहिड़ो या पाण खां वधि बणायोसीं त पोइ उहा असांजी महानता हूंदी। जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे बणायोसीं, पाण ते जेको हूंदो गॾु कयोसीं त ई पियो हूंदो, हलिया वेंदासीं। तंहिंजे करे असां जॾहिं उन सचे साईं जे जीवन खे ॾिसंदा त पोइ उहा असांखे परंपरा ॾेखारंदी।